आज खिदमत में
कुरान शरीफ जो का आयतूं सॼो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। उन्हनि जी माना तशरीह तफ़सीर आवाज़ ख़िदमत में आज करे वो इंशाअल्लाह इमाम पाक जा कुछ फ़ज़ाइल उन खां पोइ जेतिरो तक़रीब हलायो करबला खां मदीने शरीफ ताईं इमाम पाक जो ज़िक्र करे उन्हनि जी यादि खे ताज़ो कंदासीं ऐं दुआ करदासीं त अल्लाह साईं इमाम पाक जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमाए, असांजो ख़ात्मो बिल ईमान फरमाए ऐं यारी शरीफ जी ज़िंदगी जा जेके प्रोग्राम आहिनि उहिदेदार अल्लाह साईं उन्हनि खे आबाद ऐं शाद रखे। अवां जेके इमाम पाक जी मोहबत में हली आया अल्लाह साईं सोरे इमाम हुसैन साईं जे सदके अवां खे अवां जा घर बचड़ा बेड़ा सड़ा आबाद ऐं शाद रखे। दोस्तों सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान तज़य्यनु मजालिसकुम मुसलमानों जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवार सां सींगारे ॾिजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलाह मदीने जे साईं खे मोकिलियो जेका सलाह असांजे प्रोग्राम जो सींगार कंदी पवे। चओ सल्लल्लाहु
दर्द तेरे वाले, ये तेरी बंदा परवरी है। सबर करना गया मुझे अपना दोस्तों, अल्लाह पाक उनसे इरशाद फरमायो कि आमा सबर की कोशिश नहीं, अगर मां करो आमा कोशिश करो, इन्नल्लाह मगर मनु था ये सब हक
सबीलिल्लाह अमवाता इन शहीद केड़ा लिख जो न कह जो न पर गुमान भी न करो सोच जो भी न के ये महीना शहीद गिरोआ खाको खाए पिछे को खाए अने को घूमे तो यान अल्लाह फरमाए तो जिंदा रब्बिहिम युरज़कून हम पे घर मानी खाईंदा आयो को होटल ते मानी खाईंदो आ को आस्थानी जो नगर खाईंदो आ को मदरसे जो नगर फकर खाईंदो आ को के ओदा कजो मेहमान थींदो आ को के घर खाईंदो आ हदीस पाक में अचे थो हुजूर नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत जाफर तैयार की शहादत खां बाद एक दफ़ो मस्जिद नबवी जे अंगण में जलवा फरोज हुआ सहाबा कराम चार यार मुझे हबीब सां गॾु हुआ महफ़िल लॻी पई आहे जिस वक्त थे कुल्लू की खिदमत में लहर मास्टर रहमतुल्लाह फरमाए तो वसन था नूर जाबादल जिते वसन था नूर जाबादल मिसल शबे शहीद हुयो रब फरमायो
मदीने जो दीदार करे था मदीनो शरीफ ॾिसी था जंहिंजे लाइ मिलाए साहब फरमाईंदो आहे मौला मदीनो ॾेखार ओए भली मां लहन उजागा चंदा मौला मदीनो ॾेखार ओए भली मां लहन उजागा चंदा अल्लाह से इजाजत दी वो उतरी आयो ऐं जॾहिं मुंहिंजे मथां नज़र पई त मूंखे सलाम कयाई अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू मामूल शहीद खे सलाम जो जवाब ॾिनो आहे माण्हू जो शहीद जिंदा आयो ऐं जिते कानदार उते मुशाइर कंदा सुभान अल्लाह ऐं अॼु असांखे उम्मीद आहे त जन शहीद जो असां शरीफ पिया मल्हायूं मुंहिंजा प्यारा दोस्तो से सिर्फ़ शहीद कोन्हे शहीद जा सरदार मुंहिंजे महबूब करीम जा प्यारा मुंहिंजे सोने हबीब जा मजरा अॼु असांखे उम्मीद आहे करबला जा शहीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़यादत में जामे इस्लामिया मस्जिद में ईंदा असां तव्हांखे मुंहिंजा प्यारा शाबाशी बि ॾेई वेंदा असांजा नाला नोट करे वेंदा छो त असां उन्हनि जे लाइ नालो हयो वेठा आहियूं त कुल रेझड़ा थी वेहो वसंदो तकर हुसैनी कुल रेझड़ा थी वेहो वसंदो तकर हुसैनी पीता बुगाल काने तो हमदो जिक्र हुसैनी कुल रेझड़ा थी वेहो वसंदो तकर हुसैनी कुल रेझड़ा थी वेहो वसंदो तकर हुसैनी महबूब जे बचन कई खे न कस लगिया शहर महफिलूं छो न मल्हाईंदा जंग ते छपर हुसैनी कुल रेझड़ा थी वेहो वसंदो जिक्र हुसैनी कुल रेझड़ा थी वेहो वसंदो तकर हुसैनी प्यारा मुसलमान भाइयों अल्हम्दुलिल्लाह शहीद जियान अल्लाह नो घुमन था उड़ाउन था हाणे शहीद जियरो पर पाण वारा जेके माइट गुज़ारे विया को बुखार में वियो को पेट जी बीमारी में वियो मुंहिंजा बि दोस्तो के कहिड़ी बीमारी में विया इहे जेके गुज़ारे विया ओ मुंहिंजा दोस्तो इहे बि जियरा आहिनि ज़िंदा आहिनि ये जान वंदा मुसलमान जेके शहीद कोन्हे कोई माण्हू बि जियरा साजेरा अल्लाह जे महबूब फरमायो जॾहिं तव्हां कब्रिस्तान वञो कब्र खां गुज़रो त तव्हां सलाम कयो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर कब्रिस्तान वारो अवती सलामती अरे अब सलाम कुएं के भगवान जियरे से सलाम हमेशा जियरे से कबो उत सलाम कबा के जवाब जी उम्मीद होती मालूम छो त ये असांजा जेके अबाना दादाना माइट मिट गुज़ारे विया इहे बि ज़िंदा आहिनि जियरा हालात बुजुर्ग हालात
से मखदूम नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह मशहूर बुजुर्ग साईं की आदत मुबारक होती तो हर नमाज जमा पढ़ना हिकिड़ो दफ़ो छा थियो की नमाज में साईं की अख लगी वई खाली में सोचो वाला साईं की कितना सादा या मुजा हल्के वाला आराम फिटायो की मर्जी सां उथंदा नमाज पढ़ंदा जमात अची वई वो दौर में अहिड़ो जो पहिरीं भांग सां हर मुस्लमान कारोबार छॾे नमाज़ पढ़ंदो हो अॼुकल्ह वारो हिसाब कोन्हो जो मिटी वारी नमाज़ असांजी पंहिंजी हलंदी अॻी वारी मिटी ते हलंदी आहे इहो दौर त कोन्हो आया हिकु मुश्त जमात अची नमाज़ पढ़ी हलिया था वञनि कारोबार साईं जी अखो खुली पुछा कई ख़लीफ़ा दिमाग़ किसी नमाज़ पढ़ी गई जमात थी गई साईं फरमाए कि खबर आहे त मां हमेशा जमात सां नमाज़ पढ़ंदो आहियां सॾ घणी आहे हिकिड़ा मूं सम्झो शायदि तबियत ना सादा इन जे करे मुनासिब न सम्झो साईं फरमायो हाणे हिकिड़ो कमु कर कौरो खण कौरो ऐं लाल खे करो अपर सुन में वही कोरो पान करो करो खण अल्लाह ये वक्त में हाला शहर खां उन वक्त साईं पुराने हाले रहंदा हा शहर खां ॿाहिरि हलिया कुझु फासिले ते कब्रिस्तान हुयो हुकुम जो आहे हुकुम त कब्रिस्तान को ॾे वेठो ऐं मस्जिद थोरो घणी परे हुई पर हाणे आबादी थी विया वॾी मस्जिद जे आजू बाजू मकान थी विया उहा केॾी ॻाल्हि आहे मना कोन्हे पर साईं फरमाए भलो इहो आहे त मस्जिद परे हुजे ऐं कब्रिस्तान वेझो हुजे मस्जिद परे हूंदी जेतिरा ज़्यादा क़दम खणंदासीं ओतिरियूं नेकियूं वधंदियूं ठीकु ऐं कब्रिस्तान वेझो हुजे उनजो मतिलबु जॾहिं कोठ मां निकिरंदासीं कब्रिस्तान ते नज़र पवंदी नफ़्स मरंदो तकब्बुर मरंदो मौत यादि ईंदो मुंहिंजा प्यारा इहा यादगिरी ईंदी त यार अॼु न सुभाणे असांखे बि हिते अचिणो आहे असांखे बि हिते अचिणो आहे असांजो बि आख़िरी ठिकाणो हीउ आहे मौत यादि ईंदो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो उनखे यकीनन खौफ खुदा थींदो नफ्स मरंदो ए शेर याद ईंदा न फखर नाज़ एॾो बुलबुल करण कार नाहे हीवर गुलाबी ऐसा वफ़ादार नाहे हितां पर हज़ारे उड़ान हलिया छॾे तोखे तुंहिंजा हलिया असुर बाग़ बाग़ी जो वफ़ादार नाहे हीवर गुलाबी ऐसा वफ़ादार नाहे साईं घड़ी के फरमायो है यारा कुल कल्याणा एक दफा शरीफ ए दफा सलात सगोरी पढ़ी मां मखदूम नूह जे पारा वजी तेरी कब्रिस्तान वारन के सवाब बख्श ओ मुंहिंजो नालो वठी चो त मखदूम नूह जी नमाज़ कदासी पर जमात खां रहिजी वई आहे तव्हां वटां बचे ॼाण उथी अचो साईं जो फरमाए बचे ॼाण ऐं मूंसां गॾु बीहो त मां दिमाग़ जमात सां पढ़ां मुकामवार खे ऐं जंहिं लॻो त साईं जो हुकुम आहे मखदूम सां वञो तव्हां हुनजा ॿटे उथी अचो त साईं जो फरमाए जमात कहिड़े जमात पढ़ो ख़लीफ़े जो पैगाम ॾिनो साईं जी सवाने हयात तारीख़ ज़िंदा ख़ुदा तारा लिखे थी त ॿटे ॼणा न सॼो कब्रिस्तान उथी बीह रहियो
सभी दुआ जेड़ा थी कुछ दी है कफन पाए आया मखदूम साहब ने साईं नमाज पढ़ाई ओए सब बयान दिखा नमाज पढ़ी साईं मखदूम साहब जिक्र में मशगूल थियो हने शहर दे अचे पयो ये सभई कफन पातल खुदा दा माना सब साईं के पूछो जने वोट के शहर से ले जाया खलीफे